तो ये उधारी बादिया सुबाने तुझी न्याणी जी इजाजत करे पर पंहिंजी घरवारे जा हक़ अदा कयो पंहिंजी न्याणे जा हक़ अदा कयो अल्लाह ताला असां सभिनी खे हिन दरगाह जे सदके सभिनी जा गुनाह माफ़ करे जेके दिल सां समझो सुभान अल्लाह। सुबाह बुलंद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तुझे मदीने जी साईं सिका सतायो तुझे मदीने जी साईं सिका सतायो सिका सतायो जल्दी घुरायो जल्दी घुरायो तुझे मदीने जी साईं सिका सतायो अभादे अटन ले आजो दीवाना सिखो वठ घुराए हुसैन न जाना अभादे अटन ले आजो दीवाना सिखो वठ घुराए हुसैन न जाना पंहिंजे सवारियों खिटियो घोट प्यारियों पंहिंजे सवारियों खिटियो घोट प्यारियों असांखे घुमायो असांखे घुमायो तुझे मदीने जी साईं सिका सतायो जी साईं सिका सतायो। सुभान अल्लाह जिनके मदीने जो सुभान अल्लाह मुख्तसर अदा महमूद वाले इस्तेमाल नारे में नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी चाचो महमूद तो मुश्ताक सुभान अल्लाह। नबी
सुभान अल्लाह मुख्तसर नाज़ लाए मोदबाना गुज़ारिश करने से अब्दुल हमीद मक्सी के पाण अचे ब मिसराऊं फ़क़त अची पाए पढ़े महसूम है सवेल खान हिन ई अफ़ज़ल अफ़ज़ाई लाए नारा जो जवाब नारा तकबीर नारा तहक़ीक़ नारा हैदरी ऐं हिकिड़ो नारो ताजदार ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हसीनन जो हुस्न कयो गुलई कठे हसीनन जो हुस्न कयो गुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद गॾ कजन भली मैदान में चन लखे चंद गॾ कजन भली मैदान में चन मेरी खे उहे सब सजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न कयो गुलई कठे हसीनन जो हुस्न ओ दुनिया में अहिड़ो को चेहरो आयो ई नाहे खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई नाहे न ठाहींदो चाहींदो खुदा न चाहींदो खुदा कुनल आयो असांजे पुठे पुठे हसीनन जो हुस्न कयो गुलई कठे हसीनन जो हुस्न ओ ॾिठो जिन बसाई यूसुफ कटियूं कंहिंजूं पर अकुल विञाए वेठा सॼियूं कंहिंजूं आङिरियूं ॾिठो जिन मुस्तफ़ा गोरियूं घर ऐं बचा ॾिठो जिन मुस्तफ़ा गोरियूं घर ऐं बचा सॼियूं बचा इन दुनिया मां कठे कठे हसीनन जो हुस्न कयो गुलई कठे हसीनन जो सुभान अल्लाह ही हो मोहतरम अब्दुल हमीद मक्सी साईं सैयद ज़ाहिद अली शाह बुखारी ताईं जे मुझो आवाज़ वञी रहियो आहे त साईं खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे स्टेज ते अचे उन खां पोइ मीलाद मुस्तफ़ा कमेटी जेकॾहिं अदो थोरो मक्सी हेठि किथे बीठल आहे अल्लाह ताला असांजा मीलाद मुस्तफ़ा कमेटी जा मेंबर दोस्त जेके अलहमदुलिल्लाह हिन अज़ीम शान रैली जो इस्तक़बाल कंदा आहिनि उहे ऐं दरगाह ख्वाजा अब्दुल रहीम सरदी जा सरवाण मोहतरम जनाब पीर अली शेर साहब जिन पंहिंजे हथनि सां अवार्ड फरमाईंदा मीलाद कमेटी जे मेंबरनि खे गुज़ारिश कंदुसि वॾेरे असांजो वाइस चेयरमैन आहे पहिरियों अवार्ड माज़ूर आहे पर पोइ बि मुस्तफ़ा जो आशिक़ आहे सभु जो सुभान अल्लाह ॻोठ कांबू खान बाटी में अज़ीम शान मुस्तफ़ा जी रैली जो वालिहाना इस्तक़बाल कंदड़ गुलाम अब्बास सोलंकी इनकी बोली हटाए जी थैंक यू असांजी ॿी दीनी शख्सियात हिन इलाइक़े जा मशहूर सना खान मोहतरम फ़कीर बादल सिकंदरी के गुज़ारिश कंदुसि त पाण अदा कमरदीन जे पासे में अचे आशिक़े रसूल अहमद ख़ास के लिए ऐं चाचा महमूद के गुज़ारिश कंदुसि अल्हम्दुलिल्लाह ही ॿियो कामयाब अवार्ड मीलाद मुस्तफ़ा जी रैली जो जेको वॾेरो अयाज़ ख़ास करके मिलंदो अल्हम्दुलिल्लाह असांजा वाइस चेयरमैन मोहब्बत सां जी ज़्यादा चो जी रोबो बेटे वाले नहीं
अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको आखिरी अवार्ड आहे वो अल्हम्दुलिल्लाह हिन हद जो जेको ऐसे शो आहे ज़ीशान लाशारी साईं जिन अचनि पिया अल्हम्दुलिल्लाह वो अवार्ड असीं साईं जिन जे हवाले कंदासीं। हाणे ख़िताब जे लाइ दावत अर्ज़ रखंदुसि पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत अल्लामा व मौलाना साईं पीर अली शेर सरंदी साहब। साईं जो इस्तक़बाल नारनि में नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहरीर। मिलाइन जे की मौला अल्लाह वारा अन्यायन सच्ची ॿुधायो सभु छाजे लाइ वेठा ॾियाओ ये अल्लाह जे वली जी करामत जो सभु गॾु वेठा आहिनि। मिलाइन जे की मौला अल्लाह वारा मता समझी सुञायन अल्लाह जा वली जे ज़िंदा आहिनि तॾहिं बि सखी हिकड़ी मज़ार में वञी सुता तॾहिं बि सखीअ जो हज़ारे माण्हू अञा नगर कयो वेठा जिन नगर न कयो आहे सुभाणे अल्लाह जो कोन कयो अथव। अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते केर बि ईअं बुखियो कोन बीठो। दिलबर साईं था फरमाइनि चवण वारा अन्यायन मिलाइन जे की मौला अल्लाह वारा अन्यायन मिटाइन मिंट में लिखियल तकदीर जा लेखा एड़ा एड़ा माण्हू बि हिते आया हूंदा जिन उम्मीदूं पूरियूं थियूं हूंदियूं जिन जा सवाल पूरा थिया हूंदा। कुण मुर्शिद जो फरमाए ओ मिटाइण मिंट में लिखियल तकदीर जा लेखा उहे माझी उहे गाज़ी लिखण वारा अन्यायन उभरियल थई भाण बागन जा मता समझी सुञायन। सब गजी पढ़ाए हूंदा अल्लाह जे वली जे आस्थान ते आया हो अल्लाह जे वली जे ॿुधायो चओ सभई मिलाइन जे की मौला अल्लाह वारा अन्यायन वो मिलाइन जे की रब सां वो अल्लाह वारा अन्यायन मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा एड़ा बिड़ा रही न मरी विया अल्लाह जा वली जिंदा है क्यों अल्लाह जा वली जिंदा है मता भाऊ ये भाई मरी विया मोर पटे अगू निहारे से खुदा वारा अन्यायन पटे अखियूं निहारे से अल्लाह जे वलीअ जे आस्थाने जा असां हजर पसंद अल्लाह जा वली हाय पटे अखियूं निहारे से खुदा वारा अन्यायन उम्मीद जे की रब सां वारा अन्यायन जिनी जो वेर वलियन सां तिनी जे मुंह मथां छाई जिनी जो मिलाइन जे की रब सां खुदा वारा अन्यायन उभरियल थई भाण बागन जा मता समझी सुञायन
क़यामत ताईं सू मुर्शिद दिलबर साईं ईंदा रहंदा अलवारा हले जग जिनी संदे सदके उहे प्यारा अञा सुभान अल्लाह बाहर काफी रशा है साहब असो इस जो मत शाहप्रदरपुर मोहतरम जनाब ज़ीशान लशर साहब बाहर भी जान ऐं साईं जिन मुखे चयो आहे त अदा बाबू मामूद मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो एवार्ड अदा बाबू ऐं भाउ इमरान जे हथां वठायो ऐं मोदबाना गुज़ारिश कंदुसि हिन अलहमदुलिल्लाह पिंडाल में आयल मोज़िज़ शख़्सियत वज़ीर आसिफ मोहम्मद नवीद सो खे त पाण महिरबानी करे स्टेज ते अचनि उन खां पोइ मोहतरम जनाब हाजी अरशद सो वरी अर्ज़ी कंदुसि त पाण स्टेज ते पंहिंजे एवार्ड सूदो वज़ीर अयास रासवेली साईं फैसल जेके दोस्त बीठा इमरान अहमद मेवण ऐं अदा बाबू मन थे विच ओके अच्छा जल्दी हो गया थी भी मोदबाना गुज़ारिश से महफिल जा मेहमान का नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मोहतरम जनाब पीर अली शेख सरन साहब जी दी मु हलायो 450 प्रोग्राम ड्रोन ने शॉट नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम रहमानिर रहीम वल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीज़ इलाही इश्क़ अहमद में पतंग परवान मुखे कर मथा महबूब पंहिंजे जे कोई कुर्बान मुखे कर हर हाल में हक बात का ऐलान करेंगे हम पैरवीए सिद्दीक़ को उस्मान करेंगे और हम अहले सुन्नत और डरे मौत के आगे हम जब भी मरे मौत पे एहसान करेंगे सब गॾिजी दुरूद सलाम जो नज़रानो पेश करियो छाकाणि त असांजो अक़ीदो आहे त जिते जिते मुंहिंजे महबूब जो ज़िक्र थींदो आहे उते पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मौजूद हूंदा आहिनि त अदब ऐं एहतराम सां हिकिड़ो भेरो सभु गॾिजी पढ़ो सल्ले अला सल्ले अला मुहम्मद अल्लाह तबारक व तआला सॼी काइनात जो ख़ालिक आहे हुन मालिक पंहिंजो पाण खे सभिनी खां बाला रखियो आहे हुआ ख़ालिक जी ज़ात जेकॾहिं पंहिंजे नाले में बि नुक़्तो बर्दाश्त न कयो आहे उला शरीक रब जंहिंजे नाले में अखर ई 4 हिकिड़ो अलिफ ॿियो लाम वरी लाम वरी है साईं न्याज़ लिखियो आहे फ़कीर न्याज़ जे नाले मां जेकॾहिं नून कढी छॾींदासीं त याज़ थींदो का माना कोन निकिरंदी आहे वरी जे ये कढी छॾ त अज़ थींदो का माना कोन निकिरंदी वरी जे अलिफ कढी छॾ त ज़े जी बि का माना कोन थींदी आहे पर पालणहार जे नाले जी ॾिसो त केॾी वॾी तशरीह आहे जो अलिफ सां अल्लाह जो नाले जी वहदानियत रुतबो त बुलंद आहे पर जेकॾहिं अलिफ कढी छॾ त लिल्लाह जो नालो वरी वधीक बुलंदी सां थो अचे पर जेकॾहिं लाम वरी कढी छॾ त लहूअ जो नालो जो वरी बुलंद छो थो वञे वरी जेकॾहिं लाम कढी छॾ त हू थो थियो वञे ऐं सुल्तान बाहू वारी ॻाल्हि अलिफ अल्लाह मेरी मुर्शिद मन विच लाई हू
ये जो हथ ॾिसो था न तेरी ते ॾिसो अल्लाह लिखियो पियो आहे अलिफ लाम लाम है लिखियो पियो आहे मुर्शिद जेॾीमहिल मुरीद ईंदो आहे त मुर्शिद ख़ैर ॾींदो आहे पंहिंजे मुरीद खे अलिफ अल्लाह चंभे मेरे मुर्शिद मन विच लाई जरे मुर्शिद वारी अल्लाह जे चम्मे वारी मुझे दिल दे हैया त दिल गयो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह जी कंजूसी न करो सुभान अल्लाह जेके इंदा जेके तारीख दे जेके मौलवी दानो उन जो कम है बार-बार चढ़ सुभान अल्लाह अणवा के शय वणे थी सुभान अल्लाह पाड़े जो आओ मौलवी को कोने पैदा कियो पेशावर आओ कोने तारीखारो मौलवी आओ कोने बार-बार ताजाम सुभान अल्लाह चो जे लगे थी गाल सुभान अल्लाह चो अवा जो हिते सुभान अल्लाह चवणता अवा जे घर अल्लाह तबारक व तआला जी पंहिंजे नाले जे मथां नुक्तो न रखियो आहे ऐं पंहिंजे हबीब जे नाले जे मथां नुक्तो न रखियो आहे हाणे तव्हां पाण ॿुधायो त जेको रब पंहिंजे हबीब जे नाले में नुक्तो बर्दाश्त नथो करे तो हिन बुतलन कामरेजन मुल्करन मुलहदन ऐं उन्हनि काइनात जे दुनिया में कीअं नुक्ता जी बर्दाश्त करे सघे रब पाक फरमायो है मुंहिंजा महबूब जेकॾहिं तोखे न पैदा करे हा त न जन्नत पैदा करे हा न काइनात पैदा करे हा न सितारा पैदा करे हा न आसमान पैदा करे हा न ज़मीन पैदा करे हा ए मुंहिंजा महबूब जेकॾहिं तोखे न पैदा करे हा न वायु पैदा करे हा न किस ज़ाहिर करे हा उन महबूब जा आशिक़ हो चंद घड़न में अचो था वरी भी दासू पंहिंजे घर ले आईंदा परवानो सुनो अजी मेड़ा कहते हैं कि मुर्तद दे कोलन के मुलहद दे कोलन के गुस्ताख दे कोलन कि मुस्तफा जे परवान ते ये अजी के पाण घर जाए बच्चा बार न्याणो सियाण वजो दे दरगाह दे हाजिर छाले वजो रब जो प्यारो रब जे प्यार में चूकल जो बंदो है जेको पली गाड़ी ने छक बैठो है पर रब चतो त मुजा महबूब जो परवानो है तो जो बचड़ो है पली गाड़ी ने चापूरी से बादल दे बता बोले परवाने वाला मखलूक कोई मखलूक करे दोस्तों अजीजो ही जेके महफिल थियन ही प्रोग्राम जेके थियन हिन प्रोग्राम जो मकसद ही होंदो आहे त असीं त जॾहिं वञूं त कुझु न कुझु हासिल करे हर पाण हितां निकिरंदासूं वरी मेले में हली पवंदासूं मेले मां कुझु दुनियादारी कंदासूं पर ॻाल्हियूं असांखे जेके वेठियूं हिकिड़े कन मां ॿुधियूंसीं ॿिए कन मां सो दोस्तो अज़ीज़ो ही जेके प्रोग्राम आहिनि ही जेके मजलिसूं ऐं महफ़िलूं ही महफ़िलूं ऐं मजलिसूं सिर्फ़ इन लाइ कयूं थी वञनि त अल्लाह जो वली न दुहल जो मोहताज आहे न शरनाई जो मोहताज आहे न नाचू छोरनि जो मोहताज आहे न तवाइफ औरतुनि जो मोहताज आहे न जुआरनि जो मोहताज आहे न शराब कबाब जो मोहताज आहे अल्लाह जे महबूब जो हिन मक़बूल बंदो आहे ही मोहताज आहे दुरूद और सलाम जो मोहताज आहे ही मोहताज आहे रब जी तस्बीह जो मोहताज आहे ही मोहताज आहे क़ुरान के जिक्र जो मोहताज आहे जेकर हितां वञो त इहे न थिए त खाली वञो अहिड़ो महबूब जी मचाए हलियो हितां वञो त महबूब जो दुरूद और सलाम जी झोलियो तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे हैदरी यार मेरी घटी पे से सब मोला ये एड़ो न रहणो जो असामत रखियल आहे एडी ताकत रखियल आहे जो हैदरी जो नारो लगे थो न त हिकड़ा आहिनि जेके त मुल्हद आहिनि
हिकड़ा तो उहे जेके मुल्तद आहिनि जेके गुस्ताखियूं सरेआम कनि पिया पर हिकड़ा उहे जेके असां सां गॾु असांजी चादरुनि ते वेठा पिया आहिनि पर अलीअ जो नारो लॻण सां दुनिया में आमद रुकावट सो इन महबूब जो जिक्र महबूब जो जिक्र हिन मौलियान जो जिक्र ये समझो त इहो सुन्नत आहे छाकाणि इन जो जिक्र रब पाक पंहिंजे कलाम में पाड़ वार कयो आहे ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह ताला जॾहिं के को लहर लोडो आई को खौफ खतरो ई कोन्हे मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं कुझु माण्हू अचनि चवंदा बाबा बुत ठाहियो वेठा आहिनि कमाई जा पना ठाहियो वेठा आहिनि ऊंधा प्याला ठाहियो वेठा आहिनि उहे अकुल जा अंधा आहिनि ही उहे माण्हू अचनि जेके चार रीड कलमो कीअं पढ़बो आहे अॼु उहे किताब चार पढ़ी असांजे इस्लाम बाबा हाफ़िज़ क़ुरान जेको असांजे लाइ क़ुरान जो हाफ़िज़ आहे उनजी दिलि सीनू जेको आहे अल्लाह जे कलाम सां भरियो पियो आहे पर हिकिड़ा ई अबोज माण्हू आहिनि जेके क़ुरान खां परे आहिनि पर ख़ुदा जो कसम सुजादो उन्हनि मुसलनि मिंबरनि ते बीहण वारनि घणनि खां केतिरा दफ़ा लख दफ़ा सुञाण जिन जी दिलि में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत रखियल आहे महबूब जे चइनी यारनि जी मोहब्बत रखियल आहे महबूब जे आला तहार जी मोहब्बत रखियल आहे हसनैन करीमैन जी मोहब्बत रखियल आहे औलिया अल्लाह जी मोहब्बत रखियल आहे त दोस्तो अज़ीज़ो उहो तरीक़ो चालियो जेको तव्हांजे अपन ॾाॾनि जो तरीक़ो आहे अवांजे अपन ॾाॾनि जो तरीक़ो कोई इहो कोन हो त असीं तो हिंदू आहियूं वाणिया आहियूं या ठकुर आहियूं या सिख आहियूं असां अवांजा अबा ॾाॾा अल्हम्दुलिल्लाह असां खां वधीक बहितरीन अल्लाह वारनि जे वीचार आहियां बहितरीन आलमनि जे वीचार आहियां उन्हनि जो अक़ीदो बेशक असां खां वधीक सुठो बेशक वधीक सुठो असीं चऊं था चवंदा दादा तव्हां शिरक था कयो बाबा शिरक जी माना छा आहे तव्हां त चओ शिरक था कयो शिरक उहा शइ आहे जेका अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे गॾिजे असीं तव्हां छा चवंदा आहियूं या रसूल अल्लाह छा चवंदा आहियूं जोर सां चओ ॿुधां सही या रसूल अल्लाह जी माना छा आहे ए अल्लाह जा रसूल असीं चवंदा आहियूं या हबीब अल्लाह असीं चवंदा आहियूं या नबी अल्लाह असीं चवंदा आहियूं या नबी अल्लाह असां कॾहिं बि इहो कोन चयो आहे ए रसूल तूं अल्लाह आहीं असीं चवंदा अल्लाह जो रसूल आहीं मना इन मां साफ़ ज़ाहिर आहे त अल्लाह अलॻि हस्ती थी वई रसूल अलॻि हस्ती थी वई अल्लाह जी ज़ात मथे थी वई अल्लाह जो तूं महबूब आहे नियाज़ अली जो नियाज़ अली शेर अली जो शीर ये जोड़ त अहिड़े नमूने सां जेका अल्लाह जो रसूल असीं छा था चऊं ए अल्लाह जा रसूल बाक़ी माण्हू था चवनि त बाबा अल्लाह जो रसूल जेको त आहे ई कोन हाणे तव्हां छो था सम्झो त उनजे लाइ उन राति को मुंहुं किथे थियो हो अॼु बि तो तव्हांखे इहो ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ज़मीन ते आहिनि त दुनिया जो चरखो हले पियो जॾहिं जिब्राइल सोना आया महबूबन के बिस्तरे का मथे खयो त जमीन का पैर मथे खया त कायनात जो चरखो रुकजी वियो आहे जमीन रुकजी वई हली पानी वहंदड़ उते बी रहियो आहे कड़ो जेको बगो पे उते बी रहियो आहे बिस्तर जेको गरम आहे उते गरम रहिजी वियो आहे जेको चिटिया उते परंग चरंद हर शइ रुकजी वई हली आहे वरी जॾहिं हज़रत सोनो जिब्राइल अलैहिस्सलाम सरकार दो जहां के वठी बैतुल मक़दस में चलता जॾहिं मस्जिद अक़सा वटि पहुचंदा त उते जेके बि रूह अरवाह उहे सभु वरी उते जागे था पवनि उन्हनि खे उते रूह थो मिलियो वञे उते उन्हनि खे उहा ताक़त मिलियो वञे ज़मीन ते उते पैर रखियऊं त उते ज़मीन ते जेका बि बेजान शइ जा जानदार थो थी वञे वरी पहिरें आसमान ते था पहुचनि बेजान शइ जानदार थो थी वञे वरी ॿिए ते पहुचंदा बेजान शइ जानदार थी वञे अहिड़े नमूने सत आसमान उबूर था कनि जॾहिं उबूर करे वापसि कनि त हज़रत जिब्राइल चए थो त हाणे मुंहिंजा पर न सड़नि हाणे सरकार तव्हां ॼाणो तव्हांजो मालिक ॼाणे पोइ जॾहिं वरी वापसी था कनि जॾहिं वरी वापसी था कनि जॾहिं वापसि अचनि था ज़मीन ते जॾहिं पेर था रखनि त ज़मीन जो चरखो जेको जिते आहे उहो हलणु शुरू थो थिए हाणे तव्हां छा था सम्झो त जेका सरकार जी अज़ीम हस्ती बाबरकत हस्ती ज़मीन था थोरा पेर थी खणे त ज़मीन जी कायनात जो हर शइ रुकजो थी वञे हली पर जॾहिं वरी ज़मीन ते रखे थी त कायनात हले पई ऐं ताईं हले पई छा सम्झो त कायनात जो ख़ालिक कायनात जो मालिक
चयो आहे त जे कायनात में तू ईंदे उते उते तू रहमत फजलो ईंदे उते कारण मिलंदो ईंदे ऐं सभिनी खे चिंता कंदो मुझे महबूब जो शान जेको आहे मुझे महबूब जो जिक्र करण लाइ हिते समुंड खपनि मसूम वण खपनि कायनात पूरी जा चंड सितारा खपनि कलम करियो तॾहिं बि मोहम्मद जी मिठड़ी मीम खे मथी तारीफ़ नथा लिखनि तो महबूब जो शान आहे अल्लाह तबारक व तआला असां अवां खे जेको ही ॾिनो आहे ही जेके रस्ता ॾिना आहिनि ही जेसि ताईं अल्लाह जा वली कामिल आहिनि चवनि था त हिकिड़ा किला आहिनि जेके ज़मीन खे रोकियो बीठा आहिनि हिकिड़ा किला आहिनि जेके ज़मीन खे रोकियो बीठा आहिनि ऐं जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो त इहे किला निकिरंदा ऐं ज़मीन वेठण शुरू थींदी असांजी मोहबत असांजी अक़ीदत ऐं असां जेको बुज़ुर्गनि खां ॿुधो आहे त उहे किला ई अल्लाह जा वली आहिनि जेके ज़मीन खे रोकियो वेठा आहिनि ऐं पंहिंजे महबूब जो वास्तो ॾेई असांजी काइनात में जेके जेके तकलीफ़ूं आहिनि असांजो पूरे पार कराए सघनि सो दोस्तो अज़ीज़ो प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि दुनिया जा थींदा रहंदा आहिनि हितां जॾहिं वञो त सिर्फ़ु इहो सोचो त दुनिया जे लाइ सॼी ज़िंदगी पई आहे अलाए केतिरा दोस्त असांजा क्लास फेलो गुज़ारिया सैयद आहे अरशद साहब वेठो आहे हिन जा केतिरा ॿ भाउर टे भाउर हलिया जवानी में विया आहिनि ऐं पूर जवानी में विया आहिनि असांजा प्यारा पंहिंजा एतिरा असांजा पंहिंजा विया आहिनि सभिनी जा पंहिंजा वञनि पिया नौजवानो पूर पिया वञनि असांखे जेकॾहिं उन्हनि खां वधीक उमिरि मिली आहे त असांखे सोचणु घुरिजे त छा इहा जेका असांखे को सियासतदान अची बचाईंदो या वियूं था असांखे पंज वक़्त हिकिड़ो पेशमाम रुपयो 8,000 9,000 6,000 5,000 रुपए ते असांखे आवाज़ ॾियो त तव्हां असांखे सॾु करे अचो नेकी जी तरफ़ अचो कामयाबी जी तरफ़ अचो असीं हिकिड़े कन मां ॿुधूं था ॿिए मां कढी था छॾूं मुआ पिया आहियूं पंहिंजी दुनिया जी गफ़लत में सभु मुआ पिया आहियूं थोरो सोचो त छा इहो सोचो त रुगो नियत करियो असीं हुनजी ज़मीन सां हिकिड़ा बरक़ातूं आहिनि सजदो करे था अचूं ऐं इन विच में तव्हांजो जेकॾहिं साथ हलियो वञे ख़ुदि मुंहिंजो त ईमान इहो थो चवे त इहो जेका नियत जेका आहे इहा बि तव्हांजी बख़्शिश कराए छॾंदी पर जेकॾहिं निमाज़ पढ़ी विझी असांजो कहिड़ो आहे ही ॾिसो न जेके बि क़ुवतूं आहिनि असांजे पाड़े में अफ़गानिस्तान जो मुल्क आहे अफ़गानिस्तान जो हर फर्द निमाज़ी आहे दुनिया जो सभु सुपर ताक़तूं उन खां विड़ियूं पर अॼु वरी बि उन्हनि जे मथां उन्हनि खे भॼायूं भाड़ियो कयूं मरी वञो भला राति ते हू वेठा हुजनि के क्रिकेट मैच हूंदे वेठा हुजनि के सटो हड़ियो वेठा हुजनि के मेले मलांगणे में वेठा डांस दुनिया जी शयूं ॾिसनि ऐं असीं क़बरुनि मां पिटियूं पारां था पंहिंजो पाण खे त काश असीं पंहिंजे बच्चनि खे उहा तइलीम ॾेई छॾियूं आहे जो सुभाणे असांजे अॼु असांजे कम अचे असांजी क़बरुनि जे मथां 4 कुल अची पढ़े दोस्तों अज़ीज़ो जिंदगी ख्वाब आहे अॼु आहे सुभाणे कोन हूंदी महबूब जी मिलाद करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त महबूब जो पैगाम तव्हां ताईं पहुचाइजे पहुचायो हुन ते अमल करियो न करियो असां त पंहिंजा 4 करा सवाब जा वठूं हुज़ूर अलैहिस्सलाम सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाण गुलाम आहियूं अॼु ॾिसो जेको छो पिया ये माण्हू गुस्ताखियूं कनि फेसबुक खोल त फेसबुक ते गुस्ताखी चपन गुण जे खौफ़ खां रेज़ा थी वञे पर मुस्लमान ए मुस्तफा जी उम्मतियो तव्हांजे लाइ ओॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे जो तव्हांजे सीने में क़ुरान हाणे जे क़ुरान हूंदे नथी क़ुरान न पढ़ त पोइ असां खां वधीक ॿियो कहिड़ो बदनसीब इंसान दुरूद और सलाम असां छॾे ॾिना आहिनि अदा जो कमु मुल्लनि जो कमु बाबा मुल्लनि जो कमु आहे मुल्लनि मरो त पोइ गुसल में पोइ मुल्ला न आणियो पोइ बागड़ी को वठी बीहारे छॾियो पोइ बोपो अची बीहारियो जॾहिं मुल्लनि खां सवाइ तव्हांजो मरो तॾहिं बि तव्हांखे मुल्लो खपे ॼमो तॾहिं बि तव्हांजे घर में मांग ॾियण लाइ मुल्लो खपे त पोइ जॾहिं तव्हां मुल्लनि खां परे वञी नथा सघो ॼमण खां वठी मरण जे विच में आहे उहो मुल्लो त पोइ मुल्ले खां परे किरा वञे मुल्ले खे हिकारत जी नज़र खां छो था ॾिसो ऐं हिकारत जी नज़र खां उन खे ॾिसो जंहिंजे सीने में क़ुरान पियो आहे अल्लाह जो कलाम पियो आहे ऐं उहो अल्लाह जो कलाम रब जी वहदानियत नथो बयान करे पंहिंजे महबूब जो बि शान बयान बि करे उन कलाम खां जेकॾहिं थी भागी थी वञे क़ुरान तव्हांजे ॿारनि खां हींअर पुछो न तव्हां पुछो त सही हींअर इंडिया जा गाना केतिरा यादि हूंदा टिकटॉक जा गाना केतिरा छोकिरनि खे यादि हूंदा पर
पर पुछोड़न का तो दुआ जी सूरत याद अथई इन्ना इत्तिना जी सूरत याद अथई कुल अल्लाह जी सूरत याद अथई नौ जो याद होयो असा कुरान का इतरा परे थी आले अल्लाह का कुरान शरीफ बोलो। तो दोस्तों अजीजों मेहरबानी करियो खुदा जो वास्तो तो पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान जूं तइलीमूं ॾियो। क़ुरान ईंदो त पाकाई ईंदी घर में। क़ुरान ईंदो असांजी नियाणे में क़ुरान वियो घर में अॻ में ॻोठनि में हुयूं जीजियूं हूंदियूं जीजियूं अवां वटि हूंदियूं ॻोठ में औरतूं हूंदियूं नेक ज़ाले औरतूं हूंदियूं जेके ॿार नियाणे खे क़ुरान पढ़ाईंदियूं हुयूं उन्हनि खे गुस्ल करणु सेखारींदियूं हुयूं पाकाई वुज़ू करणु उथणु वेहणु हया शर्फ़ सभु सेखारींदियूं हुयूं। हाणे शायदि जीजियूं या त आहिनि कोन जे आहिनि त असां छॾियूं नथा पंहिंजी नियाणियुनि खे छो जो हाणे घर घर में जहिड़ो पियो आहे भाॼायूं पाण में नथियूं चलनि निणानूं भाॼायूं ससुनो सभु जहिड़ो पियो आहे त पोइ हाणे फिलहाल खां छो पर तव्हां पंहिंजो थोरो इहो सोचो त अवां में असां में का औरत मरियो थी वञे त असां गुस्ल लाइ किथां न माई आहियूं पलीजाणी मां थी अचे नसरपुर मां थी अचे मटियारी मां थी अचे खेबरनि मां थी अचे असां एतिरा गंदा थी विया आहियूं जो असां वटि हाणे का औरत गुस्ल ॾियण वारी बि कोन रही आहे। मुसलमान भी पाण खे सॾायूं ऐं फ़ख़्रु सां अचो अॻे भागड़ी जे भर मां लंघंदा हुआसीं त भागड़ीअ मां हिकिड़ी अजीब क़िस्म जी ठप ईंदी मुसलमान मां उहा कोन ईंदी पर हाणे भागड़ीअ मुसलमान खे गॾु था पहिरियों त असांखे सिंधी मक़ाम कोन थी मिले असांखे ख़बर ई कोन थी पए त मोमिन कहिड़ो आहे नान मुस्लिम कहिड़ो आहे छो जो असां दीन खां बिल्कुलु परे थी विया आहियूं। ही सभु शयूं ख़ाक थी वेंदियूं आहिनि एटम बम ख़तम थी वेंदा हलिया जॾहिं दज्जाल इमाम महदी जो दौर ईंदो जॾहिं आम्हूं साम्हूं थींदा त सभु शइ ख़तम थींदी वरी घोड़नि जो सवारियूं थींदियूं वरी घोड़नि जो जंगूं ईंदियूं वरी तलवार बाज़ी शुरू थींदियूं का शइ कोन रहंदी असांजो क़ुरान थो समेटे जॾहिं असांजी आख़िरत ई क़ुरान सां आहे आख़िरत ई असांजी दीन सां आहे त पोइ असीं दीन खां छो परे थी वञूं। सुबुह जे महबूब जी मीलाद जा परवाना आयो या रसूल अल्लाह चवण वारा आयो हक़ चार यार वारो चवण वारा आयो या हुसैन चवण वारा आयो या अली मदद चवण वारा आयो चाहे कहिड़े फ़िरक़े सां तालुक़ रखंदा हुजो कहिड़ी मकतब फ़िक्र सां रखंदा हुजो पर इहो यादि कजो त जॾहिं असीं मरंदा असांजे क़बर मां इहो कोन पुछंदा त तुंहिंजो क्रिकेटर शौक़ीन कहिड़ो तुंहिंजो फेवरेट सियासतदान कहिड़ो तुंहिंजो फेवरेट रांदि कहिड़ी को कोन पुछंदो पर सभ खां पहिरियों सवाल ही अॼु तुंहिंजो रब कहिड़ो आहे उन खां पोइ पुछंदा तुंहिंजो दीन कहिड़ो आहे जेका हस्ती हस्ती जो चहिरो नज़र में सुञाणे थो कहिड़ो चहिरो आहे दुनिया में मुहा पिया हूंदा असीं चवंदा बेनज़ीर कार्ड असांखे बेनज़ीर कार्ड आहे ॿियो कुझु कोन थो थिए असांखे वतन कार्ड जी ख़बर थी पए ॿियो कुझु कोन थी ख़बर पए असांखे फलाणी कमीशन जी ख़बर थी पए ॿियो कुझु कोन थी ख़बर पए पर जेकॾहिं अल्लाह जी राह ते हूंदासीं मौत त बराबरि आहे केतिरनि ॼणनि खे तव्हां असां हक़ सां सेमिन में रखूं पिया न असां सां गॾु पिया हलनि गॾु हलंदड़ जेके माण्हू उन्हनि खे सेमिन में था रखूं। दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं चाहियो था त जेके मरी विया आहिनि उन्हनि खे उनखे को सवाबु रसे त ख़ुदा रा इहो सोचियो त उन्हनि जे बचनि जो बि भलो थींदो असांजे बचनि जो भलो थींदो असांजो भलो थींदो क़ुरान खां परे न रहूं मस्जिदुनि खां परे न रहूं जेसिताईं असीं मस्जिदुनि खां परे रहंदासीं असां ते परेशानियूं ईंदियूं न्याणियुनि जा फ़र्ज़ उथारियो सरकार फरमायो त अल्लाह ताला फरमायो हदीस कुदसी आहे त अल्लाह ताला फरमायो त जंहिं घर में न्याणी पैदा थी थिए त रब्बुल इज़्ज़त चए थो त हे मुंहिंजा मलाइको हिन घर जे मथां रहमतूं बरकतूं शफ़ाउनि जा दरवाज़ा खोले छॾियो नेकियुनि जा दरवाज़ा खोले छॾियो छाकाणि त हिन घर में न्याणी पैदा थी पोइ ख़ुशि थींदा आहिनि इलाही माण्हू चवंदा आहिनि न्याणी जी बरकत न्याणी असांखे केतिरो जहान गुज़रंदा घर पर वरी जॾहिं न्याणी सामाए बि आहे जॾहिं हाणे हुनजो हक़ अदा करण जो टाइम ईंदो आहे त रब पाक पंहिंजे मलाइकनि खे चवंदो आहे त इन शइ बंदि करे छॾ शफ़ाउनि लाइ बीठा आहिनि कॾहिं दही जी दुआउनि लाइ बीठा आहिनि कॾहिं डॉक्टरनि वटि बीठा आहिनि कॾहिं हकीम वटि बीठा आहिनि दुआऊं पिया घुरंदा आहिनि अल्लाह साईं मुंहिंजे बचे खे शफ़ा ॾे मुंहिंजे बचे खे शफ़ा ॾे हू नंढड़ी हुई तॾहिं हुनखे चवंदा अम्मा अम्मा पंहिंजी धीअ खे अम्मा करे वसंद करे पंहिंजे पुट खे पापा करे वसंद करे पर जॾहिं उहे वॾा थियनि त पंहिंजे पीउ खे पोड़ो करे सॾु ऐं उहा न्याणी बि उन अम्मा उन बाबा चवण वारनि माइटनि खे जे नाले चवे त मूंखे हिन मां ढप ॾेई मूंखे मारे न छॾे ऐं पंहिंजे फिलाणे आशना सां गॾु भॻी आहियां मूंखे हिन खां उन मां ढप आहे उन पीउ मां ढप थो थिएसि उन माउ मां ढप थो थिएसि जेके राति जो आधी राति जो झोली खणी पंहिंजे बचे खे कॾहिं डॉक्टर जे दर ते बीठा आहिनि कॾहिं दरगाह जे दरवाज़े ते बीठा आहिनि
बच्चन कढी कर पर उहा जी तालीम ते हासिल करे कुरान जी तालीम का पढ़ जो वने त उहा साची कोर्ट में भी दाव दी करे अखबार वारनि जे साम्हूं दाव दी करे त मूंखे पंहिंजे इन मां इन पोड़े पी जमा ठप्पा पाके जे असां मारे तो दोस्तों अजीजो इन तरबियतुनि खां बचो जॾहिं दुनियाई तालीम भले ॾियो पर कुझु अहिड़ी तालीम ज़रूरु ॾियो अहिड़ी तरबियत ज़रूरु ॾियो जेका पंहिंजे औलाद लाइ कमु अचंदव जेका सुभाणे हली तव्हां ऐं असांजे लाइ सभिनी जी भलाई लाइ कमु अची सघे ऐं शुक्रगुज़ार यादि आहे फ़क़ीर नियाज़ सोहे साहिब जो जे तमामु घणो असांजे लाइ मीलाद शरीफ़ अल्लाह ऐं तमामु घणो हर वक़्तु ख़ुशि करे थो असांखे हर टाइम ते चवंदो रहंदो आहे प्रोग्राम थियनि रैलियूं थियनि पर पोइ हाणे दुनिया सही अल्लाह जे वली हिकिड़ो फैज़ आहे जेको हिननि माण्हुनि खे सभिनी खे गॾु ॾिठो आहे हालांकि थी सघे थो हिननि मां कंहिंजो मोह बि न वणंदो हुजे पर अल्लाह जे वलीअ जे चवंदा सभु गॾु थिए था जस वधीक अदा अरशद असांजो प्यारो वेझो आहे तमामु घणो ऐं साईं हबीब साहिब सैते साहिब खे असां मुबारकबाद पेश करियूं ऐं जेके बि असांजा मुअज़्ज़िज़ीन बुज़ुर्ग जेके वॾे राजा ख़ासि तौर ते असांजे साईं पीर ज़ाहिद हुसैन शाह खे ऐं साईं अनवर शाह साहिब खे सभिनी खे आउं मुबारकबाद थो ॾियां त जिन अहिड़ो वॾो प्यारो कमु कयो आहे जो दुनियावी शयुनि खे छॾे तव्हां वञी आख़िरत जो ही रस्ता जेके ठाहिया आहिनि इंशाअल्लाह अल्लाह ताला हिन महबूब वलीअ जे सदके असां ऐं अवां जेके से कबूल फरमाए असां ऐं अवां जेके तकलीफ़ूं दूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन माशाअल्लाह सलातो सलाम पढ़ो सभी दोस्तन गुज़ारिश है त वेझो अचनि उथी बिहनि ऐं मौक़े जो फ़ाइदो वठंदे जेकॾहिं साईं अनवर शाह या साईं ज़ाहिद शाह बुखारी खेनि गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि आऊं हिकु दफ़ो वरी शुक्रगुज़ार आहियां मोहतरम जनाब पीर तरीक़ रहबर शरीयत हज़रत साईं पीर अली शेर सरंदी साहब उन सां गॾोगॾु आयल मुअज़्ज़िज़ मेहमान मोहतरम जनाब अदा अल्हम्दुलिल्लाह हिन वाइस चेयरमैन वॾेरो अयाज़ कास्ती असांजो धरती टीवी जो रिपोर्टर अल्हम्दुलिल्लाह जो डिस्ट्रिक्ट जो रिपोर्टर आहे अदा ज़हीर अहमद सो उन सां गॾोगॾु नेशनल प्रेस क्लब पलीजाणी जा दोस्त अदा सागर सोलंगी माइट रिज़वान अली सो उन खां पोइ मीलाद मुस्तफ़ा कमेटी जे हर विख ते अल्हम्दुलिल्लाह ख़िदमतूं कंदा बेद अल्लाह से तो फ़कीर आशिक़ हुसैन सियाल साहब उन खां अलावा मुंहिंजी मीलाद मुस्तफ़ा कमेटी जा तमामु मेंबर जेके हिते मौजूदु आहिनि उन जो शुक्रगुज़ार आहियां दीनी शख़्सियतुनि में अदा पप्पू चांडियो भाउ रजब अली टगड़ अब्दुल रशीद ख़ासि कैली वसीम ख़ासि कैली ऐं मुंहिंजी दिलि थी चाहे त अल्हम्दुलिल्लाह हीउ ॾाढो मौक़ो भलो आहे छो मौक़े मां हमेशह फ़ाइदो वठंदो आहियां वठी ॼाणां थो अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिन पिंडाल में हिन डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर मोहतरम हाजी अरशद सो मौजूदु आहिनि खेनि आउं गुज़ारिश कंदुसि पाण दरगाह ते आया आहिनि ऐं अवां सभिनी जे पारां इहो अर्ज़ु थो करियां त महिरबानी करे हिन दरगाह जे लाइ कंहिं न कंहिं शइ जो ऐलान फरमाए छा अवां सभिनी मां मुतफ़िक़ आहियो जेके मुतफ़िक़ आहियो हथ मथे करे अल्हम्दुलिल्लाह खुश नसीबी आहे पाण मखदूम साहब जा ख़ासि माण्हू आहिनि उन सां गॾोगॾु जेके महफ़िल जा मोर मोहतरम जनाब साईं पीर अली शेर सरंदी साहब साईं जिन तव्हांखे ॿुधायो त सियासी माण्हू बि आहियां अल्हम्दुलिल्लाह पाण बि मखदूम रफ़ीक साहब जा ऐं साईं फ़खर ज़मा जा वेझा दोस्त आहिनि ऐं 2 मिंटनि जे लाइ मोहतमाना गुज़ारिश कंदुसि हाजी अरशद सोहे साहब खे पाण माइक ते अचनि ऐं अचे ऐलान फरमाए अस्सलाम वालेकुम हिते असांजा ॿाहिरि मौजूदु अली शेर सरंदी साहब मां बाबू कास्कली मच्छर ठाहियो आहे ऐं इमरान जा जेके बि मौजूदु महिमान पली जा जिता जिता आया आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अदा न्याज़री जूं महिरबानियूं ऐं असां हूअं ई जेका मुंहिंजी रवायत रही आहे जेका मुंहिंजा दादा ऐं तक़रीबन जेको बि कमु कंदो आहियां दरगाह सां इलाही मुंहिंजी मसलक आहे त उते वेंदो बि आहियां हाज़िरी ॾींदो आहियां ऐं हिते ॿियो त कुझु कोन्हे हिन वक़्तु असांजी स्कीम पेवर ब्लॉक हले पई सो साईं जन खे कंदासीं इंशाअल्लाह जल्द खां जल्द हिन दरगाह ते पेवर ब्लॉक माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह महिरबानियूं अल्लाह
अदा मुश्ताक जो सलाम सलाम मुस्तफा जाने रहमत जिस सुहाने घड़ी चमका दे बात जा, जिस सुहाने घड़ी चमका दे बात जा, उस दिल अफरोज साया बेला मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शम्ए बज़ में हिदायत तेरा सलाम सैयदा तैयबा ताहिरा आबिदा जिसका नबी जिसका पाप अली जिसका नबी जिसका पाप अली उससे इब्ने हैदर पिला मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शम्ए बज़ में हिदायत तेरा सलाम अस्सलाम ऐ सब गुलबज़ जाम की अस्सलाम या रसूल आले रसूल ज़हराए बतूल अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। सबका फेरी अलम शरीफ चार कुल अल्लाह शरीफ पढ़ो साईं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना या रहमान रहीम। जेको कुरान पाक की तिलावत कई वई आहे, जेको दुरूद सलाम पेश कयो वियो आहे, जेको तुंहिंजी बारगाह में तुंहिंजे हबीब जी बारगाह में जेको ज़िक्र अस्कार पेश कयो वियो आहे, या अल्लाह पंहिंजे महबूब मीठे मदीने वारे साईं जे सदके क़बूल फरमा।
अल्लाह साईं जेको जिन जिन पे रात ॾींहुं महिनत करे इन प्रोग्राम कयो आहे इन प्रोग्राम जे सदके उन्हनि सभिनी जे तगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा महफ़िल में जेके आया आहिनि सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा या अल्लाह जेको क़ुरान पाक जी जेका तलावत कई वई आहे जेको दुरूद और सलाम पढ़ी वई सच्ची सवाब मुंहिंजे आका सुहिणे प्यारे अलैहिस्सलाम वसलाम जी तुफ़ैल इन बुज़ुर्ग हज़रत क़िबला साईं हाजी शाह रहमतुल्लाह तआला अलैहि जे अजमैन जी बारगाह में कोशिश जे सदके या आलमीन ने सवाब दान क़यामत ताईं कब्र मुबारक में मता रहमत जारी फरमा अल्लाह आलमीन संदस फैज़ के क़यामत ताईं कायम दायम फरमा इन वली कामिल जे सदके असां जेके दिल जो मुराद हुजन से तू पूरी फरमा अरहमुर राहिमीन बेशकी तुझे हबीब जो बचड़ो आहे या अरहमुर राहिमीन हबीब सुने जे बचड़े जे सदके असां सभिनी जो जेके दिल जो मुराद हुजन से पूरी फरमा या अरहमुर राहिमीन खास तौर ते इन दरगाह जे कादी नशीन साईं ज़ाहिद हुसैन शाह या जेके भी साईं अनवर शाह या जेके संदर वालिद साहब आहिनि साईं ज़ाहिद साहिब जा सभिनी जेके भी घर जूं जेके मथां तकलीफ़ हुजनि आज़माइश दूर फरमा फ़क़ीरी लड़े के क़यामत ताईं क़ाइम फरमा सदन दुआउनि खे क़यामत ताईं कायम दायम फरमा सभिनी के आशिक़ मुस्तफ़ा बणाइण जी तौफ़ीक़ अता फरमा उन मुकार कामिल घर जे सदके असां सभिनी दिल जो मुराद पूरो फरमा अल्लाह साईं पंहिंजे हबीब जे सदके जेके बि हिन महफ़िल में मर्द वेठा आहिनि या औरतूं जेके दुआऊं घुरी रहियूं आहिनि या अल्लाह आमीन पंहिंजे हबीब जे प्यारी पग जे मुहाबिन सभिनी जो दिल जो मुराद पूरो फरमा या रब रहमीन तुंहिंजे हबीब जी नमाज़ जो सदको था तोखे ॾियूं हबीब औलाद अता फरमा जेके बीमार के शफ़ाऊं अता फरमा जिनके घर में न्याणियों बेटन जे करे रुकियल या अल्लाह आलमीन उन जा ज़रिया आसान फरमा या अल्लाह आलमीन सभिनी जे न्याणे जो फर्ज़ उतारण जी तौफ़ीक़ अता फरमा जिन जा मासूम ॿार मदरसा में पढ़न पिया उनके बा हया फरमान बरदार हाफ़िज़ कुरान आलिम दीन करण जी तौफ़ीक़ अता फरमा उस्तादन में हुआ रूहानियत अता फरमा उस्तादन में हुआ इज्जत आबरू वाली तरबियत अता फरमा या अल्लाह आलमीन असां सभिनी के आशिक़ रसूल बणा असां सभिनी जे जेके भी दिलनि में जेके कीना बुग़्ज़ जो ख़त्म करे असां जे सीनन के मदीनो बणा ए अरहमुर राहिमीन असां जे फ़क़ीर नियाज़ सोए जी या अल्लाह वॾी हयाती फरमा उन जेको ते कम खयो आहे बली जानी जे इलाइक़े में या उन जे जेके प्यारा दोस्त साईं आशिक़ फैसल फ़क़ीर या मौली हबीब तुझे महबूब जा आशिक़ इन्हनि वटि को मुल्क न आहे जेको इन्हनि जी सपोर्ट कंदो हुजे का हेठ न आहे वेचारा सिर्फ़ तुंहिंजे हबीब जा सदका करण वारा आहिनि अल्लाह साईं तूं ॾिसी पियो तुंहिंजे हबीब जा जेॾी महिल झंडा खणी मराबा जा नारा हणनि था त असां सभु पंहिंजनि दुकाननि पंहिंजनि पेटनि पंहिंजनि बंगलनि ते वेठा हूंदा आहियूं सिर्फ़ु ॾिसंदा आहियूं त ॾिसो कीअं पिया वञनि महबूब जा मीलाद कंदो पिया वञनि झंडा खणी पिया वञनि इहे चंद ॼणा पिया वञनि ऐं रब राहिमीन अगर हिननि जे लश्कर खे वधा हिननि जे लश्कर अदा अरशद वारा या जेके बि साईं आज़म वारा या जेके बि असांजा सहाबी भाउर उन्हनि सभिनी जो दिल जूं मुरादूं जेके पूरियूं करणु फरमा मालिक मौला हिननि जे अक़ीदनि खे सालम रखिजा हिननि जे अक़ीदनि खे क़ाइम दाइम रखिजा हिननि सभिनी खे जेॾी महिल वञनि असां सभिनी खे या जेके पढ़नि पिया जेके दिल जूं मुरादूं रखियूं असां सभिनी जो जॾहिं मौत शफाअत नसीब फरमाए जा ऐ मालिक मौला जेके न्याणे वेचारियूं दुआऊं पियूं घुरनि जेके तंहिंजूं माउरूं भेनरूं जेके दुआऊं पियूं घुरनि ख़ातून जन्नत जी पाक पर्देदार उन तदीर वारी चादर जे सदके या अल्लाह आलमीन उन सभिनी जो पर्दो लंज भरम क़ाइम रखाए जा ऐ अल्लाह आलमीन उन जे मथां हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा अम्मा साहिब ज़ैनब जो या अल्लाह आलमीन उन जे मथां उन जो सायो क़ाइम रखाए जा ऐ अल्लाह आलमीन उन सभिनी जे मथां जेके तकलीफ़ हुजनि जिन जे बचनि जो तकलीफ़ हुजनि न्याणियुनि जो तकलीफ़ हुजनि घरनि में मुड़ुसनि जूं भाउरनि जूं माइटनि जूं तकलीफ़ हुजनि उहे सभु दूर फरमा ऐं अल्लाह जॾहिं जा हितां वञनि त ॾिसनि त तुंहिंजे हबीब जे प्यारे बचड़े हया हाजी उन्हनि जूं झोलियूं जेके माला माल कर फरमा अरहमुर राहिमीन तू रहीम तू करीम तू हकीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना असअलुका ईमानन कामिलन व यकीनन सादिका व रिज़्क़न वासिअन व क़ल्बन ख़ाशिया व लिसानन ज़ाकिरन व रिज़्क़न हलालन तय्यबा व तौबतन क़ब्ल मौत व राहतन इंदल मौत व मग़फ़िरतन व रहमतन
बअदल मौत वल अफ़्व इंदल हिसाब वल फौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार बिरहमतिक या अज़ीज़ या गफ़्फ़ार रब्बि ज़िदनी इल्मन व अल्हिमनी बिस्सालिहीन। या अल्लाह साईं असांजी दुआउनि खे क़बूल फरमा। या अल्लाह साईं तो असांजी दुआउनि खे क़बूल फरमा। असां 11 तारीख़ ते मटियारी मां दरगाह पीर सरदी दा यारी शरीफ जी रैली भी निकरंदी। अल्लाह साईं आज करे में इतनी उम्मीद रखाया तो शेख अब्दुल कादिर जीलानी बगदाद वाले साईं जी जेका रैली पिया करियूं उन में वध खां वध फकीर नियाज़ नगर जी अचण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह आलमीन सभिनी खे जेके वाशिक वेठा दुआ आहे दावत आहे सभिनी खे करण जी ताक़त अता फरमा ऐं सभिनी खे क़बूल करण जी ताक़त अता फरमा। या रहमान राहिमीन जेको चयो जेको पढ़ियो जेको चयो सब कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना नबियिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लल्लाहु सरमदन अला नबी मुहम्मद।